अस्सलाम वालेकुम। वेलकम साला पर एनसाइक्लोपीडिया। इंशाअल्लाह खुश आयो तो भी सही है। वीडियो ते कोड सारा कमेंट पे अचन तो बाबा पीएसटी ईएसटी जी सैलरी घणी है, एचएसटी सैलरी घणी है या ॿिया जेकी भी जॉब्स आहिनि उन्हनि जी सैलरी घणी है। मां सोचो तो बाबा जांच बाच करे तो ॿुधायां तो बाबा इन्हनि जी सैलरी घणी है, जीअं हर कंहिंखे क्लियर थी वञे, को भी दिल में खुटको न रहे। हिनखां पहिरियों बि असांजी क्लस्टर स्कूल ते खोड़ वीडियो आहिनि, पास्ट पेपर आहिनि सभिनी जा। उनखां पोइ ॿी गाइडेंस आहे जेकी तव्हां ॾिसी सघो था। मथे कार्ड शो थिए पियो, हिनखे क्लिक कयो, हितां ॾिसी वठो पूरी प्ले लिस्ट आहे क्लस्टर स्कूल जे बारे में, या तव्हां वीडियो जे आख़िर में ॿी प्ले लिस्ट गिवन हूंदी, उतां बि ॾिसी सघो था। ठीकु आहे। हाणे अचूं था सैलरी ते। ईएसटी पीएसटी सैलरी आहे 25K, मतिलबु 25,000 उनखे सैलरी ॾींदा आहिनि। हीअ फिक्स सैलरी आहे। साल खां पोइ 10% इंक्रीमेंट थींदो आहे। ठीकु आहे। हिन खां पोइ एचएसटी सैलरी आहे 35K, मतिलबु 35,000 उनजी पघार आहे। त साॻियो ई साल खां पोइ 10% इंक्रीमेंट। हिन खां पोइ मैनेजर, स्कूल मैनेजर जेको आहे हुनजी सैलरी आहे 50K, मतिलबु 50,000 उनजी सैलरी आहे। ऐं डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर जी सैलरी घणी आहे? डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर जी सैलरी आहे 60K, 60,000 उनजी पघार आहे। हिन मां जेका ईएसटी पीएसटी ऐं एचएसटी वारा आहिनि, हिननि खे हू को बि 30 ॾींहं कोन ॾींदा आहिनि। ठीकु आहे। ऐं डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर जेको आहे हू कार ते ईंदो आहे ऐं हू IB आहे, उन्हनि खे कैरी दॿो या कार अरेंज करे ॾींदा आहिनि। त हिन लॻे थो त उनजा जेको फ्यूल वग़ैरह सॼो कुझु उहो IBA वारा ई उन्हनि खे ॾींदा आहिनि। बाक़ी मैनेजर पंहिंजी बाइक ते या पंहिंजी कार ते ईंदो आहे, हुनखे को बि 30 ॾींहं कोन्हे। ठीकु आहे। को बि सुवाल अञा रहियल हुजे तव्हां कमेंट में पुछी सघो था। ऐं जेकॾहिं चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो जो तव्हांखे नोटिफिकेशन बि मिले ऐं तव्हां क्लस्टर स्कूल जे बारे में हर शइ ॼाणे सघो। ठीकु आहे, हर शइ ॼाणे सघो। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।